हे तुझो मुकारो कें क्यों डेब्स? एक्सक्यूज मी, मुकारो ही मास्क आ। मास्क जे नाले ते कंपनी वारा तो मले विया थी, तोखे ख़बर ही न पई आहे। उथु वञी बूत धोई आ रहंदो, माण्हू थी खिलाए। 15 मिंट मूंखे रखिणो आहे मास्क, पोइ हथ सां ई लही वेंदो। हे कुदरत वारा तुंहिंजा करिश्मा। अॻे माण्हू ज़ोरी माण्हुनि सां इहा तादी कंदा, हाणे माण्हू राज़ ख़ुशी सां पाण खे पाण था मोकारो करनि। वाह वाह। चपू प्लीज़। डेब्स तओ खणी अचां? सफ़ा ईअं VIP कमु थी वेंदो, सोने पे सुहागा। डार्लिंग मूंखे तंग न कर, मूंखे गुंज पइजी वेंदा मुंहं में। गुंजन खां ड्रिजण वारा अक्सर पंहिंजो मोकारो ईअं ई कराए विझंदा आहिनि। आई हे वरी कंहिंजा लटा आंदा थी। चाचीअ ॾेभ वारा लटा आहिनि जेके ॿाहिरों मिलिया, मां वरी उन्हनि खे धार करे रखियो। अब्बोय आई इहो छा का कयो थी कहर? न्याणी जो पुछ बि असां ते हराम आहे। चाची चवंदा न आहिनि त घटो बि खोसनि जो त खाधो बि खोसनि। मां कोन पाईंदसि इहे लटा। ईंदी ढेबरी को ईद ते घुमरे ते त जोड़ो जोड़ो करे ॾींदीमांसि। न जो हुजनि मां वटि पैसा त पोइ उन टाइम ख़ाली हथे वञे न। धारिया छा चवंदा त पेकनि मां ख़ाली हथे आई आहे। मासी मूंखे बि त इन्हनि मां हिकिड़ो जोड़ो ॾिजो। आई विरासत थी हले न जो भाङो तोखे बि ॾियां। हे मुंहिंजी मिसकिनड़ी ढेबरी जा लटा आहिनि। आई उन खां टारे रखिया अथमि जो अचे वञे थी त ख़ाली हथ जीअं न वञे। न मासी, इहे लटा घर वारा खणंदा आहिनि। मुंहिंजा बि मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी माउ खयां। इहे न्याणी खे थोरी ॾिबा आहिनि कपिड़ा। न्याणी जो नसीबु खुटंदो आहे। हा वाई नसीबु अचे लटनि में पियो आहे। मूंखे त 2 पुचनि में परणाए वठी आयो तो वारो सहुरो। अलाह जो शुक्र आहे मूंखे छा न आहे। पंहिंजा बच्चा, घर माल, हर शइ आहे। ओ अम्मा, इन्ही पने भरण खे छॾ मुंहिंजी जीजल। उथियो घर खे साफ़ कर। मां धोआं थी थांव, तूं वरी हिनजे मेह जा छेणा खणी ॿुहारी कढी छॾे। मासी, आई एम रियली सॉरी बट मां छेणा न खणंदमि, छो जो मुंहिंजा नह ख़राबु थी वेंदा। प्लीज़। हा वाई, माण्हू ईंदा त तुंहिंजो इहो जेको आहे सो न ॾिसंदा न। घर जी कुंड कुंड किनी लॻी पई आहे, उन खे त तूं पहिरियों साफ़ु कर, पोइ तूं न बिठायो। माण्हू ईंदा चवंदा बि ईअं शो जूं होशियारियूं न, अफ़ाल टके जो कोन अथनि। वञा थी।